बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में नौजवान पाण खे रेल हेठियां आणे आपघात करे छॾियो। रेलवे स्टेशन भरिसां पेचुआ फाटक ते नौजवान ज़ुबैर सूमरो पाण खे रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस हेठियां आणे आपघात करे छॾियो। रेल हेठियां अचण सबबि नौजवान जो धड़ सिर खां धार थी वियो। इत्तला ते पुलिस नौजवान जो मर्द सिविल अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बाद मर्द वारिसनि हवाले कयो वियो। जैकबाबाद वेझो जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो, पीउ पुटु ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। वलदात थाणे जी हद ॻोठ उमर जखराणी में फुर जे मामले तां जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि पीउ पुटु मोहम्मद हनीफ़ ऐं अयाज़ अहमद ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस इस्पताल मुंतकिल कयो, जिते अयाज़ जखराणी जी हालत गणती जोगी हुअण करे खेसि लाड़काणे मुंतकिल कयो वियो, जॾहिं त हिन महिल ताईं का गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। मुबारकपुर मां ॿ मासूम भेनर मुबैना तौर अगवा, पुलिस पारां केस वठण का इनकार, पीउ जो एहतजाज। मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ जुम्मन शाह जीलानी मां ॿ नींगरियूं 12 वरनि जी मोनियत ऐं 10 वरनि जी साइद मुबैना तौर गुम थी वियूं आहिनि, जंहिं ते वारिसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। नींगरियुनि जे वालिद अब्दुल अज़ीज़ खोसो जो चवणु आहे त मुंहिंजी नींगरियुनि खे 5 अणसुञातल हथियारबंदनि घर में घिड़ी अगवा कयो आहे, जेको केस पुलिस वठण का इनकार करे छॾियो आहे। होॾां एसएचओ मुबारकपुर अनीस शेख मूजिब नींगरियुनि जे गुम थियण जा इतला आहिनि। ॻोल्हा जारी आहे, वारिसनि सां राब्ते में आहियूं, हू थाणे ते आया त केस दाख़िल कंदासीं। हालानी में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जी पहिरीं वरसी मल्हाई वई। सिंध जी मुख़्तलिफ़ प्रेस क्लब्स मां सहाफ़ियुनि जी शिरकत। वरसी तक़रीब खे सहाफ़ी अॻवान लाला असद पठान, अॻूणे डेप्यूटी स्पीकर सैयद ज़फ़र अली शाह, मुस्तफ़ा जरवार, नेमत खोड़ो, बच्चल हिंगोरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल खे 1 साल गुज़रण बावजूद पुलिस मुश्ताक साहतोइन पुठियां ॻुझा हथ ज़ाहिर न करे सघी आहे, जंहिंमां लॻे थो त पुलिस कातिलनि खे बचाइण चाहे थी। मटियारी ऐं नौशेरो फेरोज़ में पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि जो मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज। मटियारी में पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि पारां मटियारी प्रेस क्लब आॾो अब्दुल मजीद शेख, फयाज़ हाशमानी, आबिद अली मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौशेरो फेरोज़ में पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि जो पक्को न करण ख़िलाफ़ आपका पॉपुलेशन जे ज़िलई सदर ज़ाकिर मुराद अबड़ो, मोहम्मद इब्राहिम ख़ास खैली, गुलाम मुर्तज़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। मुलाज़िमनि जो चवणु हो त पॉपुलेशन खाते जे मेल मोबिलाइज़र्स खे पको करे रहियल पघारूं ॾिनियूं वञनि। मुतालिबा न मञिया विया त वज़ीर अला हाउस आॾो धरणो हणंदासीं। चेड़ीवासी जो भाइरनि ख़िलाफ़ एहतजाज, मिल्कियत कब्ज़ो करे हथियारबंद विहारण जो इल्ज़ाम। गुलाम हुसैन फुलफोटो खैरपुर में एहतजाज कंदे चयो आहे त भाइर गुलाम शब्बीर फुलफोटो ऐं शाहनवाज़ फुलफोटो ठेड़ी में मुंहिंजी जाइ ते कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि ऐं ॻाल्हाइण ते पुलिस खां धमकियूं ॾियारे रहिया आहिनि। हुन अपील कई त भाइरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। धाबे जी वासी जो बासर अफ़गाननि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतजाज। शहरी परवेज़ शाह धाबे जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त धाबे जी मार्केट जे बासर अफ़गाननि नज़ीर अफ़गानी, वज़ीर अफ़गानी ऐं पीपी अॻवान फैज़ मोहम्मद गौरी घर ते कब्ज़ो करण जी कोशिश कनि पिया ऐं राति जे वक़्तु दरवाज़े ते अची धमकियूं ॾींदा आहिनि। एसएसपी ठठो आईजी सिंध ऐं वस वारनि खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। बहरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमण जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ पंगरियो में सहाफ़ियुनि जो एहतजाज। ताज़ियती मेड़ा कोको ठाहे दुआ घुरी वई। सहाफ़ियुनि बशीर अहमद खोसो, नूर हसन भंवरियो, अली मुराद शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध हुकूमत ऐं पुलिस जी नाअहली सबबि 1 साल गुज़रण बावजूद शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो, जंहिं ते अफ़सोस आहे। जोंगल में मदरसे जो तालिब करंट लॻण सबबि फौत। बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ ठेड़ी वासी मदरसे जो तालिब इल्म 15 वरनि जो ज़मीर मंगलानी जनरेटर मां करंट लॻण सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे गणती जोगी हालत में शिकारपुर नियो वियो, जिते हू फौत थी वियो। जैकबाबाद में क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल कराची जी टीम पंहिंजे नाव करे वरितो। फर्स्ट मीर बाबा गुलफाम खान ऑल सिंध बलोचिस्तान टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो स्पेशल फोर्स ग्राउंड ते खेॾियो वियो, जिते जैकबाबाद जी टीम पहिरियां रांदि कंदे मुक़रर 5 ओवर्स में 79 रन्स जो टारगेट ॾिनो, जेको कराची मरहबा पूरो करे फाइनल खटे वरितो। कराची टीम जे दानियाल शिराज़ी खे मैन ऑफ द मैच ऐं मैन ऑफ सीरीज़ करार ॾेई 20,000 रुपया रोक रक़म इनाम ॾिनो वियो। टूर्नामेंट जो महिमान ख़ासि मीर आफ्ताब खान खोसो हो। विनर टीम खे 1 लाख रुपया, रनर टीम खे 50,000 रुपया कैश इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।